अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां वक्त मौजूद आहियां स्पेन के शहर बार्सिलोना में। तव्हांखे ॾेखारींदासीं ज़मीन के अंदर रेलवे स्टेशनूं ऐं रेलवे जो निज़ाम ऐं मथां जेको आहे रोड ठहियल आहिनि। शहर में जेको आहे ज़मीन के अंदर जेको आहे रेलवे स्टेशन ठाहिया विया आहिनि ऐं रेलवे जा स्टॉप ठाहिया विया आहिनि। हीउ रेलवे जो हिकिड़ो स्टॉप आहे, मां तव्हांखे ॾेखारियां पियो। हिनखे जेको आहे सांत चवंदा आहिनि। हीउ तव्हांखे जेको मां स्टॉप ॾेखारियां पियो, हिन जो नालो पासा दे ग्रासिया स्टेशन आहे। पासा दे ग्रासिया मतिलबु हीउ ज़मीन के अंदर स्टेशन आहे, ज़मीन के अंदर रेलवे स्टेशन आहे। जेको मां तव्हांखे ॾेखारियां पियो, हिते जेको तव्हां ॾिसंदो अंदरि टोकन विझी हिन में पंहिंजी टिकट जेका आहे हिते विझबी, स्केच कबी। हाणे हीउ ॾिसो त टिकट जेका रुगो स्केच थिए थी, स्केच खां पोइ दरवाज़ो खुली थो वञे। त हीउ आउं तव्हांखे ॾेखारियां पियो ज़मीन जे अंदरि जेका रेलवे स्टेशन। सो हाणे तव्हांखे वठी थो हलां हेठि, तव्हांखे ॾेखारियां थो त हेठि जेको आहे ज़मीन जे अंदरि हीउ मथां रोड आहे, हिन जे मथां जेको आहे रोड आहे, गाॾियूं हलनि पियूं, बिल्डिंगूं आहिनि, शहर आहे, ऐं हेठि ज़मीन में जेको वरी हीउ स्टेशन आहे रेलवे जो। त मूं चयो दोस्तनि खे अॼु हीउ लाइव प्रोग्राम ॾेखारियां। प्रोग्राम त ॿिया बि घणेई ॾेखारींदो आहे तव्हांखे, त मूं चयो दोस्तनि खे हीउ लाइव रेलवे स्टेशन ॾेखारियां जेका ज़मीन जे अंदरि रेलवे स्टेशन आहे। सो हिन वक़्तु मां तव्हांखे हीउ ज़मीन जे अंदरि रेलवे स्टेशन ॾेखारियां पियो, जेका मथां गाॾियूं हलनि पियूं, रोड हले पियो। ऐं हीउ स्टेशन आहे, असां स्टेशन ते पुॼी विया आहियूं अंदरि। मथे जेको आहे तव्हांखे ॾेखारियुमि, हाणे हीउ स्टेशन आहे, हिते गाॾियूं अचनि पियूं, रेलूं अचनि पियूं, ऐं हीउ रेलवे ट्रैक आहे। हीउ जेका रेलवे ट्रैक आहे तव्हांखे ॾेखारियां पियो, हीउ ज़मीन जे अंदरि ठहियल आहे। मथां हिन जे मथां रोड आहे ऐं जायूं आहिनि, घर आहिनि, मथे गाॾियूं हलनि पियूं, ऐं हीउ ज़मीन जे अंदरि जेका रेलवे स्टेशन ठहियल आहे। हिन पासे ॿियो प्लेटफॉर्म आहे ऐं हिन पासे 1 प्लेटफॉर्म आहे। त मक़सदु हू 2 प्लेटफॉर्म आहे, हीउ 1 प्लेटफॉर्म आहे। त हिन में जेको बार्सिलोना शहर, इन खां जेके ॻोठ आहिनि, जेके बि ॻोठ आहिनि जे आसपास में, ऐं जेके 3 कलाक जे पंध में समूरनि ॻोठनि ताईं, वॾनि शहरनि ताईं हितां रस्तो वञे थो हिन ट्रैक जे ज़रिए। अॻियां हिकिड़ो वॾो स्टेशन अचे थो जंहिंखे सांत चवंदा आहिनि, ऐं सांत स्टेशन मां तव्हांखे फ्रांस जी ऐं जर्मनी जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं गाॾियूं, इटली जी, उनखां अलावा यूरोप, समूरे यूरोप जूं गाॾियूं तव्हांखे रेलूं तां मिलंदियूं। ऐं हीउ जेको तव्हांखे स्टेशन ॾेखारियां पियो, हीउ पासा दे ग्रासिया आहे, हीउ शहर जो स्टेशन आहे। ॿियो जेको तक़रीबन 3 कलाक जो पंधु आहे इलाइक़नि जा, तुर्तोस आहे, उन समेत केतिरा ई इलाइक़ा जेके ॻोठ हीउ ट्रैक मिलाए थो। ऐं हिन ट्रैक ते जेके बि पैसेंजर हीउ सफ़र कनि पिया, हिननि जो किरायो जेको आहे फ्री आहे, हिननि जो किरायो कोन्हे, हीउ मुफ़्त में सफ़र कंदा आहिनि। सिर्फ़ु 20 रुपए टिकट कार्ड ठाहींदा आहिनि, जेको कार्ड पोइ हिननि जो 4 महीना इस्तेमालु थिए थो, माना सम्झो फ्री रुगो कार्ड जा पैसा लॻनि था। सो हू ट्रैक तव्हांखे ॾेखारियां पियो, अचण वारो ट्रैक आहे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां। हीउ ज़मीन ट्रैक जेको तव्हांखे ॾेखारियां पियो, ज़मीन में अंदरि आहे। हीउ जेको तक़रीबन 20 किलोमीटर हीउ ज़मीन जे अंदरि हीउ जेको आहे स्टेशन ठहियल आहे। 20 किलोमीटर शहर जे अंदरि 20 किलोमीटर में हिसाब सां ठहियल आहे। अंदरि ई अंदरि शहर जे ट्रैक हिसाब सां लॻायो त 20 किलोमीटर थिए थो, जेको ज़मीन जे अंदरां ई अंदरां मुख़्तलिफ़ स्टेशन खां थींदो। बार्सिलोना शहर ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि सां मिले थो। 20 किलोमीटर जो ट्रैक आहे। उनखां पोइ जेको आहे ॿाहिरि तव्हांखे मतिलबु ट्रैक नज़र ईंदो, पर उते बि तव्हांखे का गाॾी नज़र न ईंदी, छो त ॾियारियूं लॻल आहिनि, हिफ़ाज़ती ॾियारियूं लॻल आहिनि, जंगला लॻल आहिनि। सो हिन वक़्तु जेको हीउ तव्हांखे मां ॾेखारियां पियो, हीउ ज़मीन जे अंदरि स्टेशन ठहियल आहे। ऐं हीउ स्टेशन जेको आहे उहो नंबर 1 स्टेशन आहे, प्लेटफॉर्म नंबर 1 पासा दे ग्रासिया। हीउ मुसाफ़िर वेठा आहिनि, तव्हां ॾिसो पिया, मुसाफ़िर गाॾी जे इंतज़ार में आहिनि। ऐं साम्हूं जेको मां तव्हांखे ॾेखारियां थो, प्लेटफॉर्म नंबर 2 आहे। प्लेटफॉर्म नंबर 2 हीउ यकीनन 20 किलोमीटर ते ठहियल आहे। दुनिया जो मां चवां थो अजूबो ई आहे हिकिड़ो, जेको अंदरि रोड, मथां रोड आहे, हिन जे गाॾियूं हलनि वेठियूं, घर आहिनि, रोड आहे, ऐं मामला ते ज़िंदगी हले वेठी। हेठि जेको आहे रेलवे स्टेशन आहे। सो हीउ तक़रीबन 20 किलोमीटर जी स्टेशन आहे, जेका तव्हांखे मां ॾेखारियां पियो लाइव पंहिंजे हिन प्रोग्राम में। ऐं तव्हां ॾिसो वेठा त हीउ ॾाढी ख़ूबसूरत ठहियल आहे जेका स्टेशन। ॿिन्ही पासे तव्हांखे ॾेखारियां पियो त हिन पासे बि मुसाफ़िर बीठा आहिनि, साम्हूं बि मुसाफ़िर बीठा आहिनि, ऐं मां तव्हांखे ॾेखारियां पियो। ऐं विच में रेलवे ट्रैक आहिनि, पर हितां कंहिंखे इजाज़त कोन्हे हितां हिन ट्रैक खां होॾे वञे। मथां वञिणो पवंदो, मथां फ्री, पोइ वरी सीढ़ियूं लॻल आहिनि, उतां तव्हां फ्री जेको आहे। ऐं मुकमल एयर कंडीशन जेको आहे हीउ स्टेशन आहे। ऐं हिते बि हल्का हल्का पखा लॻल आहिनि जेके हवा ॾियनि था। सो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ तव्हांखे आउं रेलवे स्टेशन ॾेखारियां पियो। ऐं मुख़्तलिफ़ गाॾियुनि जा ऐलान थियनि, ऐं मुसाफ़िर जेको आहे बीठा आहिनि गाॾियुनि जे इंतज़ार में, तव्हांखे ॾेखारियां पियो। ऐं परियों जेको स्टेशन आहे हुनखे जेको आहे प्लेटफॉर्म नंबर 2 चवंदा आहिनि, हीउ प्लेटफॉर्म नंबर 1 आहे। सो तव्हांखे मां रेलवे स्टेशन ॾेखारियां पियो, ज़मीन जे अंदरि जेको रेलवे स्टेशन आहे। अॼु तव्हांखे मां उहो ॾेखारियां पियो। मुसाफ़िर बीठा आहिनि रेल जे इंतज़ार में। ऐं रेलुनि जी आमदरफ़्त तक़रीबन राति जो 10 बजे ताईं हिते जेको हलंदी आहे, जेके ॻोठनि ताईं। उनखां पोइ जेके मेन रेलूं आहिनि उहे वरी जेके पोइ सांत स्टेशन आहे, जेको पोइ जर्मनी, फ्रांस ऐं जेको आहे स्विट्ज़रलैंड, ॿियनि मुल्कनि में जेको यूरोप जे पुर्तगाल, उते वञण लाइ त वरी पोइ ॿियूं ट्रेनूं इस्तेमालु करणियूं पवनि थियूं।
procedent de Barcelona Estació de França, destinació Tortosa, via 1, Regional Express, procedente ही दोस्तों तव्हांखे मां ज़मीन जे अंदरि रेलवे स्टेशन जेको ठहियलु आहे ॾेखारियां पियो। via 1. हाणे रेल अचे पई, तव्हांखे ॾेखारींदुसि रेल बीहंदी, ऐं इहा रेल बिजली ते हले थी। इहा रेल जेका आहे बिजली ते हले थी, तक़रीबन जेको आहे सुठी स्पीड ते साण परियां रेल आई आहे, इहा बि बिजली ते आहे। हिन जो सॼो सिस्टम बिजली ते मथे बिजली जा लॻल आहिनि। Regional Express, destinació ही रेल आहे। Barcelona Estació de França, via 2. ऐं तव्हांखे ही रेलवे स्टेशन जा मंज़र ॾेखारियां पियो। तमामु ख़ूबसूरत रेलवे स्टेशन आहे जेका समूरी ज़मीन जे अंदरि ठहियलु आहे। ही रेलवे स्टेशन समूरी जेका आहे ज़मीन जे अंदरि ठहियलु आहे। ही मुसाफ़िर नंढा बीठा आहिनि हिते, पंहिंजी गाॾी जो इंतज़ारु पिया कनि। ऐं ही ज़मीन जे अंदरि जेका आहे 20 किलोमीटर जो ट्रैक ज़मीन जे अंदरि ठहियलु आहे। ही तव्हांखे स्टेशन ॾेखारियां पियो, 20 किलोमीटर जी ज़मीन जे अंदरि ठहियलु आहे। ऐं मथां हिन जे शहर आहे, गाॾियूं हलनि पियूं, रोड हलनि पिया, मथे घर आहिनि, होटल, रेस्टोरेंट ऐं बाक़ाइदा सॼो सिस्टम हले थो। हेठि ज़मीन में जेको आहे ठहियलु आहे। ही तव्हां पुल लोह ॾिसो था, लोह जी ॼार विछाई आहे, सुरंग ठहियल आहिनि, ऐं मथे पुल जेको आहे लोह जो पिंजरो लॻल आहे, ऐं मथां रोड आहे। सो मुंहिंजो दोस्तनि खे हीअ ॾेखारियां जेका 20 किलोमीटर जेका हीअ रेलवे ट्रैक आहे जेका ज़मीन जे अंदरि आहे समूरी। ऐं रेल अची वई आहे, हाणे असांजी रेल बि अची वई आहे। हाणे असां बि हिन रेल में चढ़ंदासीं। ऐं मुंहिंजो दोस्तनि खे ॾेखारियां त जेको आहे लाइव प्रोग्राम ज़मीन जे अंदरि जेका रेलूं हलनि पियूं, निज़ाम हले पियो। ऐं हिन में रेल में गाॾियूं पंहिंजी साइकिल बि खणी वञी सघो था। सो दोस्तो हीअ ट्रेन आहे, असांजी ट्रेन अची वई आहे। हाणे ट्रेन में तव्हांखे वेहंदासीं, पोइ दोस्तनि खे जेको आहे मोकिलाणी कंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं अंदरि गाॾी एयर कंडीशन आहे मुकमल। ही साईं मुकमल एयर कंडीशन ट्रेन में अची वियासीं साईं, मुकमल एयर कंडीशन ट्रेन में असां अची वियासीं। ऐं तव्हांखे ॾेखारियूं पिया लाइव जेको आहे त बाबा असां बि जेको आहे हिन एयर कंडीशन ट्रेन आहे मुकमल सॼी। ऐं तव्हांखे ॾेखारियूं पिया था एयर कंडीशन ट्रेन जा ही मंज़र। ही दोस्तो एयर कंडीशन ट्रेन जा तव्हांखे मंज़र ॾेखारियूं पिया। सॼी ट्रेन जेका एयर कंडीशन आहे, एयर कंडीशन ट्रेन आहे। ही तव्हांखे ॾेखारियूं पिया एयर कंडीशन ट्रेन। हिन जो ट्रैक तक़रीबन 20 किलोमीटर जेको आहे 15 किलोमीटर हीअं मथे 5 किलोमीटर पोइते उहो सॼो ज़मीन में आहे। ही ज़मीन में जेका ट्रैक आहे मुंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियां। ऐं ज़मीन में ट्रैक आहे हिन जो जेको आहे स्टेशन बि ज़मीन में, मथां हिन जा रोड ठहियल आहिनि, रोड रस्ता ठहियल आहिनि बाक़ाइदा। साम्हूं ही स्टेशन आहे, ॿियो स्टेशन आहे तव्हांखे ॾेखारियां पियो। ऐं साफ़ सुथरियूं गाॾियूं मुंहिंजे दोस्तनि खे घुमायूं, वरी दोस्तनि सां बि गॾु घुमूं त दोस्त किथां किथां खां ॾिसनि पिया असांखे। दोस्त जेको आहे कमेंट में पंहिंजो नालो ऐं पंहिंजो इलाइक़े जो नालो ज़रूरु लिखनि त असांखे ख़बर पए असांजो दोस्त असांखे किथां किथां पिरी पिया वॉच कनि पिया, ॾिसनि पिया, ॿुधनि पिया। सो हिन महिल तव्हांखे ही बिजली ते हलण वारी ट्रैक आहे साईं, बिल्कुलु ही बिजली ते ट्रेन हले थी बाक़ाइदा बिजली ते। बसि आउं घुमंदो पियो आहियां त पोइ चकर लॻंदो आहे, शहर ॾे पहुचंदो आहे, संगत खे बि थोरो लाइव ॾेखारियूं ऐं पंहिंजी सिंध वारी संगत खे, ॿियनि दोस्तनि खे, पाकिस्तान जे दोस्तनि खे, तमामु दोस्तनि खे प्यार करण लॻे, हर दोस्त खे पोइ दिलि कंदो आहे त जेको आहे लाइव ॾेखारियूं। त पोइ जेको आहे लाइव तव्हां दोस्तनि खे बि ॾेखारियूं पिया था ऐं असां सां गॾु अव्हां बि लाइव आहियो। दोस्त जिथे जिथे जा दोस्त हुजनि उहे पंहिंजो नालो ऐं जेको आहे नालो कमेंट में ज़रूरु शेयर कनि, इलाइक़े जो नालो, पंहिंजो नालो कमेंट में ज़रूरु शेयर कनि। ऐं मुसाफ़िर अचनि पिया, हाणे गाॾियुनि में वेहनि पिया। ऐं हीअ जेका रेल तव्हांखे ॾेखारियूं पिया ऐं जेको आहे हाणे बसि हितां स्टेशन तां रवाना थींदी ऐं जेको आहे स्टेशन तां रवाना थींदी पोइ ईंदी हली। दोस्त किथां किथां खां ॿुधनि पिया, ॾिसनि पिया, पंहिंजो इलाइक़े जो नालो ज़रूरु कमेंट में कंदा। असांजो प्रोग्राम सुठो लॻे हुजे त हिनखे ज़रूरु जेको आहे कमेंट कंदा। हाणे त असांजी स्टेशन जेका आहे ख़तमु थी, हाणे असां अॻिते निकिरूं पिया।
सो तमामु दोस्तनि जूं महिरबानियूं जेके जेके दोस्त जिथां हुजनि पहिरीं प्यारा उहे असांखे नालो पंहिंजो ज़रूरु कमेंट में शेयर कनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं ऐं हीअ स्टेशन गाॾी हाणे हले पई ख़बर ई कोन थी पए त गाॾी में झोंको आहे छा आहे का ख़बर ई कोन थी पए ऐं गाॾी हले वेठी न को शोर न को छा मुकमल एयर कंडीशन थधी गाॾी मुकमल एयर कंडीशन थधी गाॾी ऐं हीअ तव्हांखे ॾेखारियूं वेठा गाॾी में को शोर शराबो कोन्हे न को झोंको आहे ऐं तव्हांखे ॾेखारियूं पिया जंहिं इलाइक़नि जा दोस्त अथनि पंहिंजो नालो ऐं कमेंट में ज़रूरु शेयर कनि ऐं किथां किथां दोस्त असांखे ॾिसनि पिया सिंध जे कहिड़े कहिड़े इलाइक़नि मां कहिड़े कहिड़े इलाइक़नि ॻोठनि मां सो हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया रेल जा मंज़र रेल में को बि झोंको कोन्हे ऐं तव्हांखे ॾेखारियूं था जेको रेल जो मंज़र दोस्त कहिड़े कहिड़े इलाइक़नि जा असांखे वॉच कनि पिया पंहिंजो नालो ज़रूरु लिखनि कमेंट में अॻियां गाॾी भरिजी वेंदी मुख़्तलिफ़ स्टाफ जेको कंदी वेंदी ऐं अॻियां गाॾी जेको भरिजी वेंदी मुख़्तलिफ़ स्टाफ ॿिया कंदी वेंदी ऐं गाॾी अॻियां भरिजी वेंदी हाणे ही ज़मीन दोस्त पियो वञे अंदरि का ऑप्शन ॾिसण में कोन थी अचे ही लाइटूं लॻल आहिनि सुरंग मां गाॾी वञे पई सुरंग आई सुरंग में बि नेटवर्क हले वेठो ऐं गाॾी हले वेठी हाणे 5 किलोमीटर ते हिकिड़ो स्टेशन ईंदो उन खां पोइ वरी जेको आहे ॿाहिरि तव्हांखे रोड ॾिसण में ईंदो हाणे ही बिल्कुलु सुरंग में गाॾी वई आहे अंदरि सुरंग में थी हले मथां हिन जा रोड आहिनि रस्ता आहिनि घर आहिनि ऐं मामला ते ज़िंदगी हले वेठी ही अदा सॼी सुरंग आहे सुरंग में रेल हले वेठी हाणे स्टेशन जेको इहो ईंदो इहो वॾो स्टेशन आहे इहो स्टेशन जर्मनी फ्रांस पेरिस स्विट्ज़रलैंड ॿियनि मुल्कनि में पुर्तगाल इटली हितां गाॾियूं वञनि थियूं फास्ट रेलूं जेके फास्ट रेलूं चवंदा आहिनि न फास्ट स्पीड वारियूं जेके 300 किलोमीटर हिकिड़े कलाक में 400 किलोमीटर हिकिड़े कलाक में कंदियूं आहिनि अहिड़ियूं फास्ट गाॾियूं आहिनि त उहो स्टेशन हाणे अचे पियो उहो बि ज़मीन जे अंदरि आहे सॼो स्टेशन ज़मीन जे अंदरि आहे हीअ हाणे स्टेशन अची वियो आहे पर सॼो ज़मीन जे अंदरि आहे मथां हिन जा रोड आहिनि अॼु ॾिसो ज़मीन जे अंदरि बि सिग्नल हलनि पिया साईं सिग्नल हलनि वेठा ऐं लाइव प्रोग्राम हले वेठो हीअ ताईं तक़रीबन 6-7 किलोमीटर गाॾी हली आई आहे अंदरि सुरंग में मथां हिन जे रोड रस्ता घर जायूं ऐं बाक़ाइदा रोड हलनि था गाॾियूं हलनि थियूं हेठि ज़मीन में ई सुरंग आहे हीअ साईं ॿियो स्टेशन अची वियो हीअ 7 किलोमीटर असां हली आया आहियूं हीअ ॿियो स्टेशन अची वियो आहे हीअ वॾो स्टेशन आहे जिथां जेको हाणे रस्ता वञनि था ऐं तव्हां जेको मतिलबु पुर्तगाल हलिया वञो जर्मनी हलिया वञो फ्रांस हीअ साईं सिग्नल जो प्रॉब्लम आहे हीअ छो त स्टेशन ज़मीन में आहे हीअ साईं स्टेशन